अच्छा, केतिरो वॾो तव्हांखे ठाहिणो आहे पकोड़ो तव्हांजी मर्ज़ी आहे, पर मां हिन खां वधीक हिन जा टुकड़ा न कंदमि, बसि इहो साइज़ परफेक्ट आहे बिल्कुलु। जेकॾहिं तव्हां न ट्राई कया आहिनि ज़रूरु ट्राई कजो, इलाही मज़ेदार थींदा आहिनि। अच्छा, हाणे इहे जेके असांजा पकोड़ा आहिनि इन्हनि में कुझु बि ॻरण जे लाइ न आहे, तमामु इंग्रेडिएंट्स असांजा पकल आहिनि। ब्रेड आहे, ब्रेड में कुझु अहिड़ो ॻरण जे लाइ कुझु बि न आहे, छड़ो असां हिनखे ऐड कंदासीं, सुठे तरीक़े सां कोट कंदासीं ऐं इन्हनि खे फ्राई कंदासीं बस। अच्छा, बाहि न त तमामु घणी तेज़ हुजणु खपे ऐं न हल्की, बस थोड़ी मां अञा बि हिनखे स्लो थी कयां, न त छा थींदो जो विझण सिटी असांजा कलर इलाही तेज़ अची वेंदो। ब्रेड जा पकोड़ा। अच्छा, विच में मां गिदामड़ी जी चटणी ऐड कई आहे, तव्हां साई शामिल करे सघो था, जेको फ्लेवर तव्हांजे घर वारनि खे सुठो लॻे थो उहो तव्हां शामिल कयो। ऐं हिन जी जेका ब्रेड आहे उहा तमामु सॉफ्ट ज़बरदस्त थी वेंदी, पर ऑयली बिल्कुलु बि नाहे थींदी। इन करे तव्हां हिननि पकोड़नि खे ज़रूरु ट्राई कजो। फिलिंग तव्हां पंहिंजी पसंदि जी करे सघो था। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन हली रही आहे ऐं उमेदु आहे त तव्हां ज़रूरु इंजॉय बि कंदा हूंदा। असांजी पूरी टीम जी इलाही महिनत आहे हिन ट्रांसमिशन जे पोयां ऐं तव्हांजी यकीनन मालूमात में बि इज़ाफ़ो थींदो हूंदो। ज़बरदस्त असां रेसिपीज़ बि कंदा आहियूं, इवनिंग हूंदी आहे असांजी तव्हां सां गॾु। अच्छा, हे हाणे थी वञनि त पोइ ॿिया था कयूं। चलो जी, थोड़ी बाहि खे बि तेज़ था कयूं। तलो कुकिंग ऑयल में ठहनि था असांजा अॼोका पकोड़ा ऐं हिन रमज़ान तलो सां पचायो एक्टिव एनर्जीअ सां भरपूर जेके खाधा आहिनि उहे तव्हां इंजॉय करे सघो था। तलो हाणे दस्तयाब आहे नई ख़ासि रमज़ान पैकेजिंग में ऐं स्पेशल बचत सां गॾु। इहा ई वजह आहे जो तलो में जॾहिं असां खाधा पचाईंदा आहियूं त असांजा ॿार चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचायो, असांखे सिहतमंद बणायो। ऐं प्रो ग्रोथ फॉर्मूला जंहिंमें पचियल खाधा अव्हांजे ॿारनि खे बणाइनि था चुस्त, ड्रिघो ऐं मज़बूत। त पोइ छो न तव्हां पंहिंजे ॿारनि खे खारायो तलो कुकिंग ऑयल में तयारु थियल खाधा। अच्छा, सुठे तरीक़े सां गोल्डन थी वञनि त पोइ मां इन्हनि खे डिश आउट कंदमि। ब्रेड जा अॼु असां पकोड़ा था ठाहियूं, चटणी असां इन्हनि जे विच में ऐड कई अथसीं जेका तव्हांखे सुठी लॻे थी, चटपटी, घर वारनि खे पसंदि आहे, उहा तव्हां हिन में शामिल कयो। सुठे तरीक़े सां मिक्स था कयूं। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन हली रही आहे अॼु, जो कि किचन सेगमेंट खे स्पॉन्सर कयो आहे हमदर्द वारनि ऐं उन्हनि जो रूह अफ़ज़ा त आहे ई। इन सां गॾु गॾु स्पाइस मिक्स तमामु बहितरीनु आहिनि। स्पाइस मिक्स ऐं ऑथेंटिक जेको पाकिस्तानी खाधनि जो फ्लेवर आहे उहो तव्हांखे मिले थो जॾहिं तव्हां हमदर्द जा मसाला इस्तेमालु कयो था। तमामु बैलेंस मसालो आहे, MSG फ्री इहे मसाला आहिनि, तमामु सुठा आहिनि, तमामु ईज़ी इन में पचाइणु आहे। तव्हां पाकिस्तानी जेको टेस्ट आहे उहो तव्हां हिन में इंजॉय करे सघो था। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि, खुशबू, ज़ाइको, रंग तमामु बहितरीनु ऐं इन सां गॾोगॾु लाइफ बॉय शैम्पू। पंहिंजे वारनि खे सुठो मज़बूत करणु चाहियो था त पोइ लाइफ बॉय शैम्पू इस्तेमालु कयो। अच्छा सा इसको सुठे तरीक़े सां मां ॾिसां थी, जीअं ई सुठो हिकिड़ो रंग अची वेंदो त हिनखे कढी डिश आउट कंदासीं। थोरो अञा रंग अची वञे त पोइ था हिनखे असां डिश आउट कयूं। तव्हां पंहिंजी फरमाइशूं असां ताईं पहुचाए सघो था सोशल मीडिया जे थ्रू। तव्हां असांखे ज़रूरु फॉलो कंदा। रहमत रमज़ान जी जेका असांजी इफ़्तार ट्रांसमिशन आहे तमामु रंगारंग ट्रांसमिशन आहे ऐं तव्हां सभिनीनि जे लाइ हिनखे डिज़ाइन कयो वियो आहे। असांजी सॼी टीम इलाही महिनत कई आहे।
चलो जी, हे तयार थी विया आहिनि। इन्हनि खे कढी डिश आउट था कयूं। ऐं अगेन इन जे मथां ऐड कंदमि मां थोरो चाट जो मसालो। हमदर्द स्पाइस मिक्स मां चाट मसालो उहो असां हिन में शामिलु कंदासीं। और इहो असां वटि अची वियो। गरम गरम पकोड़नि में विझो तमामु सुठो लॻंदो आहे। चलो जी, हाणे कुझु ॿिया पकोड़ा बि फ्राई करे वठूं था। कुझु ॿिया ऐड था कयूं। रिकैप ॾींदी हलां जेकॾहिं उहे असांजा घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे। कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐं कुटियल धाणा, जीरो, इन सां गॾु थोरो मिठो सोडो तव्हां हिन में शामिलु कजो। लूणु हस्बे ज़रूरत ऐड तव्हां कंदा। चाट जो मसालो शामिलु कंदासीं ऐं ज़बरदस्त जेके पकोड़ा आहिनि इहे तयार थी वेंदा।